Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इलेक्शन कमीशन वक्त खां अॻु सेनेट चूंडूं कराइण खां इनकार करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त आइन मूजिबि सेनेट चूंडूं 3 ॾींहं अॻु नथियूं कराए सघजनि। मुनासिब वक़्त ते ई सेनेट चूंडुनि लाइ तारीख़ ऐं प्रोग्राम जो ऐलान कयो वेंदो। सेनेट जा अधु मेंबर्स 11 मार्च 2021 ते 6 सालनि जो मुदो पूरो करण बाद रिटायर थी वेंदा। आइन जे आर्टिकल 244 जी शिक 3 तहत सेनेटर्स जे रिटायर थियण बाद सीट्स ख़ाली थींदियूं। आइन मूजिबि ख़ाली थियल सीट्स ते पहिरीं चूंडूं नथियूं कराए सघजनि। जारी थियल बयान में इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त आइन मूजिबि सेनेट चूंडूं कराइण जी ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन जी आहे ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां वाक़िफ़ आहे। सेनेट चूंडूं आइन ऐं कानून मुताबिक़ करायूं वेंदियूं। मौलाना फज़ल रहमान पाण सेलेक्टेड आहे। हू इमरान ख़ान खे सेलेक्टेड कीअं पियो सॾे? पार्टी कंहिंजी ज़ाती जागीर नाहे। को माण्हू ईअं सोचे थो त उहा संदसि ख़ाम ख़याली आहे। JUI जे सीनियर अॻवान मौलाना मोहम्मद ख़ान शेरानी जो चवणु आहे त इमरान ख़ान न रुॻो मौजूदा 5 साल पूरा कंदो, पर ईंदड़ 5 सालनि लाइ बि हू इक़्तिदार में हूंदो। PDM वारा मफ़ामत लाइ मैदान ते निकिता आहिनि। मौलाना शेरानी जे बयान खां पोइ मौलाना फज़ल रहमान JUI फ़े जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में मौलाना शेरानी जे बयान ऐं हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर कयो वेंदो। कूड़ ॻाल्हाए हक़ीक़तुनि ते पर्दो नथो रखी सघिजे। मौलाना मोहम्मद ख़ान शेरानी जे बयान PDM जा पोल पधरा करे छॾिया। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवान जो चवणु आहे त मौलाना शेरानी जे बयान सां PDM जो असल चहिरो अवाम आॾो वाइखो थी वियो। PDM वारा ज़ाती मफ़ादनि लाइ गुॾे ऐं गुॾी खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। PDM ज़ाती मफ़ादनि जी जंग विढ़ी रही आहे। इमरान ख़ान जी कश्मीर, फ़लस्तीन ऐं फ़िरक़े वारियत बाबति पॉलिसी ते समूरी क़ौम मुत्तफ़िक़ आहे। नैब मुल्की मईशत खे तबाह ऐं हुकूमत खे मफ़लूज करे छॾियो। गैस ऐं बिजली बहरान जो सभ खां वधीक ज़िम्मेवार नैब आहे। नवाज़ लीग अॻवान नैब खे मुल्क जो करप्ट तरीन इदारो करार ॾेई छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त हिकु जमायत नैब खे ख़तमु नथी करे सघे। उन लाइ इत्तफ़ाक़ी राय पैदा करणो पवंदो। इस्टेब्लिशमेंट सां को बि झेड़ो नाहे। आइन तोड़ींदड़नि ऐं वोटनि जी चोरी ख़िलाफ़ आहियूं। मुल्क खे आइन मूजिबि हलायो वियो त तरक़ी थींदी। जनवरी खां अवाम खे रिलीफ मिलंदो ऐं नई सियासी तारीख़ लिखिजी वेंदी। इस्लामाबाद में वेठल कोरोना जे ख़ात्मे ताईं मुल्की मामला ठीक न थींदा। PDM में लॉन्ग मार्च ते के बि इख़्तिलाफ़ नाहिनि। तरीक़ेकार वारा मामला सलाह मशवरनि सां तय थी वेंदा। पार्लियामेंट जी बालादस्ती सां ई मुल्की मसइला हल थींदा। इस्तीफ़ाऊं मसइलनि जो हल नाहिनि। पोइ बि मूं इस्तीफ़ा क़यादत आॾो पेश करे छॾी आहे। PPMNA ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान ऑपोज़िशन सां ॻाल्हियूं नथो करणु घुरे। हुकूमत पाण मामरनि खे तशद्दुद ऐं एहतजाज ॾांहुं वठी वञी रही आहे। पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे। नैब चेयरमैन खे बि पार्लियामेंट आॾो पेश थियणो पवंदो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पार्लियामेंट में अची सघे थो त नैब चेयरमैन खे बि ईअं ई करणो पवंदो। लाड़काने वेझो बाकराणी जे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस अहलकार रफ़ीक बिरोही शहीद। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल ते सवार फोरुनि खे रोकण जी कोशिश कई त फायरिंग शुरू कई, जंहिं बाद मुक़ाबिलो थियो। हिकु अहलकार जे शहीद थियण जो इतला मिलंदे ई SSP लाड़काणो वाक़े वारे हंधि रवानो। सिंध बल्दियाती इदारनि जे 9 कामोरनि खे बदिली करण जो नोटिफिकेशन जारी। टंडो मोहम्मद ख़ान जो चीफ ज़िला काउंसलर, अली शेर जाफ़री सांगड़ जो चीफ म्यूनसिपल ऑफिसर, शरीफ नारेजो KMC जो शकील मेमण ऐं टंडो अलायार जो CMO मुनीर मंगी बि बदिली। जाती जे टाउन ऑफिसर औरंगज़ेब मक्सी, बदीन जे चीफ ऑफिसर मुनीर ख्वाजा ऐं हैदराबाद जे अकाउंट ऑफिसर मुस्तफ़ा मेमण खे बि बदिली कयो वियो। शहीद बेनज़ीराबाद जे सलीम कोरेजो ऐं ज़िला काउंसिल यामशोरो जे अकाउंट ऑफिसर ज़हीर अकबर राहू पोटो खे बि बदिली करण जो नोटिफिकेशन जारी।
सऊदी सरकार तरफ़ां परदेही उॾामुनि ते पाबंदीअ बाद PIA सऊदी अरब ॾांहुं वेंदड़ 18 उॾामूं रद्द करे छॾियूं। PIA तर्जुमान मूजिबि सऊदी अरब तरफ़ां इजाज़त मिलण ताईं उॾामूं मुअतल रहंदियूं। मुल्क में कोरोना विघे वधीक 62 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 1792 नवां केस रिपोर्ट। हैदराबाद में कोरोना विघे वधीक 3 मरीज़ फौत थी विया। नून लीग जी सेनेटर कुलसूम परवीन कोरोना विघे लाॾाणो करे वई। कुलसूम परवीन खे तबियत ख़राब थियण सबबि 28 नवंबर ते इस्लामाबाद जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते उन दम ॾेई छॾियो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी, वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं नवाज़ लीग तरफ़ां सेनेटर कुलसूम परवीन जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार। सेनेटर कुलसूम परवीन जो तालुक़ बलूचिस्तान सां हो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध ऐं बलूचिस्तान खां पोइ पंजाब ऐं KP जे बि चइनि तकनि ते नंढी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो। सांगड़ जे सूबाई तक PS 43 ऐं सूबाई तक मलीर PS 88 ते बि नंढी चूंड लाइ शेड्यूल जारी। इलेक्शन कमीशन मूजिबि उम्मीदवार 23 खां 28 डिसेंबर ताईं रिटर्निंग ऑफिसर वटि नामज़दगी काग़ज़ जमा कराए सघनि था। 8 जनवरी ताईं एतिराज़ दाख़िल कराए सघिबा। नामज़दगी फॉर्म्स तां हथु खणण ऐं उम्मीदवारनि जा हतमी नाला पधिरा करण जी तारीख़ 16 जनवरी मुक़ररु। इलेक्शन कमीशन तरफ़ां 17 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलॉट कया वेंदा। मलीर ऐं सांगड़ जे ॿिन्ही सूबाई तकनि ते 16 फरवरी ते नंढी चूंड कराई वेंदी। सखर में सरकारी मिल्कियतुनि जी नीलामी ख़िलाफ़ वापारियुनि जो 7 ॾींहं बि घंटाघर चौक ते धरणो। म्यूनिसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। वापारियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल इंतिज़ामिया पंहिंजनि खे नवाज़ण लाइ नए सिर नीलामी करणु चाहे थी। नोटिस वरितो वञे। कराची में ॿारनि जी इस्पताल NICH में भनिड्रा अमले ते तशद्दुद ऐं हंगामे जो केस दाख़िल। सिक्योरिटी गार्ड जी मुदयत में दाख़िल FIR में ॼाणायो वियो त गुज़िरियल ॾींहुं 1.5 साल जी ॿारड़े जे फौत थियण ते संदसि वारसन इस्पताल में भनिड्रा सां गॾु अमले ते तशद्दुद बि कयो। डॉक्टर्स, नर्सिस ऐं अमले ते मुबैना तशद्दुद वारे वाक़िए ख़िलाफ़ OPDs जो बाइकॉट। इलाज ऐं दवा लाइ पहुतल केतिरा ई मरीज़ परेशान। मेडिकल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में दाख़िला बाबति टेस्ट लाइ PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज। सखर, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में बि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा मुज़ाहिरा। शागिर्दनि पारां ग़लति नतीजा जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। भाई बहुत कम होता है, इसमें रोटियां भी नहीं बनती है, बड़ी मुश्किल से हम एक रोटी भी बहुत मुश्किल से बनती है। डबल रोटियां मंगा कर खा लेते हैं, कभी आती नहीं है, कभी आती है, ऐसी होती है। जैसे होवे तो पानी होता, चाय बनेगी ना हमारे, ना मानी पकती है कि ना चाय बनती है। बच्चे परेशान हो जाते काम के लिए, और ड्यूटियों में सुबह में इतनी परेशान होती है हमारे को। नहीं, खाना टाइम पे नहीं मिलता। यहाँ पे गैस की बहुत परेशानी है। बिल अदा करते हैं गैस के, हर महीने बिल गैस का भरते हैं, ये फिर भी ऐसे गैस आता है हल्का हल्का। सिंध में गैस बहरान बदस्तूर बरकरार। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, मटियारी, बदीन, नौशर फिरोज़ ऐं ॿियनि शहरनि में चुल्हा थधा। गैस बंदिश ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। बदीन, मातली ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। हुकूमत खां गैस बहरान ख़त्म करण जो मुतालबो।
सिंध के मुख्तलिफ़ मेडिकल कॉलेजिस और यूनिवर्सिटीज़ में दाखिला लाए एंट्री टेस्ट हैदराबाद, सेवण और लाड़काने में एंट्री टेस्ट ॾियण लाइ वॾे अंग में शागिर्द पहुता। कोरोना SOPs तहत शागिर्दनि खां एंट्री टेस्ट वरिती वई। सिजावल में शुगर मिल्स आबादगारनि खे करोड़े रुपयनि जूं रहतूं अदा न कयूं। 3 सालनि खां शुगर मिल्स जा धिका खाईंदड़ आबादगारनि जो दीवान शुगर मिल्स सिजावल जे मुख्य गेट आॾो धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त शुगर मिल्स ॾांहुं 85 करोड़ रुपया रहतूं रहियल आहिनि, जेके 3 सालनि जे गुज़रण बावजूद बि अदा नथियूं कयूं वञनि। लाड़काणो में PST टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ ख़ाली थाम खणी अनोखो एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट पास करण बावजूद ऑफर ऑर्डर नाहिनि मिलिया। घर भाती फाका कशी ते मजबूर आहिनि। सिंध में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। हिकु ॾींहुं अंदरि नींगर समेत वधीक 27 ॼणा ॾाढ़ जी ज़ख़्मी थी पिया। कुंदरी में रोलू ऐं छितनि कुतनि वधीक 7 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मटियारी में रोलू कुतनि 4 ॿारनि खे ज़ख़्मी करे छॾियो। मीरो खान में 3 ॿारनि समेत 4 ॼणा ॾाढ़ जी ज़ख़्मी थिया। ठरी मीरवा में 3 मासूम ॿार कुतनि जे वर चढ़ी विया। गाजी ख्वाबड़ में कुतनि 2 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो। छाछरे में मासूम नींगर कुतनि जे ॾाहण सबबि शदीद ज़ख़्मी। बरतानिया में कोरोना जा मुख्तलिफ़ सूरतुनि में वार। लंडन में वायरस जा 23 मुख्तलिफ़ क़िस्म तेज़ीअ सां पखिड़जण बैदि ख़ौफ़ वारी सूरत हाल। बरतानिया जे सिहत वारी वज़ारत लॉकडाउन केतिरनि ई महीननि ताईं जारी रहण जी अॻकथी करे छॾी। बरतानिया में नयनि पाबंदियुनि खां पोइ शहरी लंडन छॾण लॻा। शहरियुनि खे लंडन छॾण खां रोकण लाइ रेलवे स्टेशन ते इज़ाफ़ी पुलिस मुक़ररु। बरतानिया जी सिहत वारी वज़ारत लंडन छॾींदड़ शहरियुनि खे गैर ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। कोरोना जा केस वधण खां पोइ केतिरनि ई यूरोपी मुल्कनि बरतानिया ते सफ़री पाबंदियूं लागू करे छॾियूं। जर्मनी, आयरलैंड, इटली, नीदरलैंड्स ऐं बेल्जियम जूं बरतानिया लाइ उॾामूं मुअत्तल। बेल्जियम फ़ज़ाई सफ़र सां गॾु बरतानिया मथां ट्रेन जे सफ़र ते बि पाबंदी लॻाए छॾी। इटली जी हुकूमत बरतानिया लाइ पंहिंजूं समूरियूं उॾामूं 6 जनवरी ताईं मुलतवी करे छॾियूं। फ्रांस बि माल बरदार गाॾियुनि सूधो बरतानिया सां समूरा सफ़री राब्ता बंदि करे छॾिया। सऊदी अरब में कोरोना जी ॿी लहर शिदत इख्तियार करण बैदि नयूं पाबंदियूं लागू। सऊदी सरकार परदेही उॾामुनि ते 1 हफ़्ते लाइ पाबंदी लॻाए छॾी। यूरोपी मुल्कनि जीअं सऊदी अरब तरफ़ां बि बरतानिया सां फ़ज़ाई ऐं सामुंडी राब्ता मुअत्तल करण जो फ़ैसिलो। मुल्क में घर, रेस्ट हाउस या खुलियल जाइ ते 50 खां वधीक माण्हुनि जे जमा थियण ते बि पाबंदी। भञकड़ी करण ते 15,000 रियाल ॾंड लॻायो वेंदो। अस्सलाम वालेकुम एवरीवन, थैंक यू वेरी मच। आप सब लोगों ने मेरे लिए बहुत सारी दुआएं की। अल्लाह का लाख लाख शुक्र है, मैं अब ठीक हूँ। मेरा टेस्ट भी अब नेगेटिव आ गया है। ऐं अदाकारा नीलम मुनीर कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब। नीलम मुनीर पारां सेहतियाबी बाद मदाहन लाइ वीडियो पैगाम भी जारी। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।